तंगवाणी में मीर फेरोज अली खान बिजारानी के पाकिस्तान पीपल्स पार्टी के ज़िले कश्मोर एटकंदकोट के वाइस प्रेसिडेंट जो नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ मीडिया से ॻाल्हि ॿोल। जी मैं शुक्रगुजार हाँ पाँच पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो, अजी फरियाद टालपुर साहिबा जो, निसार अहमद खोड़ो साहब जो, मीर शबीर अली खान बिजारानी जो, पाँच वालिद साहब मीर अशरफ अली खान बिजारानी जो, जैं मूंखे हिन उहिदे ते अपॉइंट जो ट्रस्ट करे इंशाल्लाह हमेशा पहिरों भी खिदमत कई आहे। मां पाण इलेक्टेड डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर भी आहियां और इंशाल्लाह अॻिते लाइ पार्टी लेवल के हिसाब से वर्कर्स की खिदमत कंदासीं, छो कर पीपल्स पार्टी हमेशा गरीबन के हर दुख और सुख में साथ ॾिनो आहे, अॻिते लाइ भी ॾींदी और असांजी कोशिश पूरी होंगी तो वर्कर्स हूँ ही असांजी जान और मुझी इहा कोशिश होंगी तो मां पंहिंजी पूरी कैपेबिलिटी से वर्कर्स की खिदमत कयां और इन ज़िले की पूरी आवाम की खिदमत करे सघां। महिरबानी। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।